बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र रब्बना इन्नी अस्कन्तु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस्सलात। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतु अबीकुम इब्राहीम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। ईदुल उज़हा क़ुर्बानी जो ॾिहाड़ो आहे, मुस्लमाननि जे ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। साल में 2 ईदूं ईंदियूं आहिनि। ईद जी माना आहे बार बार अचणु, हर साल मोटी अचणु, त हर साल ईद मोटी अचे थी। हिन ईद खे ईदुल क़ुर्बानी बि चइबो आहे, ईदुल उज़हा बि चइबो आहे। सूरत बक़रह जेका मूं पहिरीं आयत पढ़ी, वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना। अल्लाह से हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां इम्तिहान वरितो। जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां इम्तिहान वरितईं त अल्लाह जे प्यारे पैगम्बर हज़रत इब्राहीम उन्हनि सभिनी इम्तिहान में पूरो हुयो। अल्लाह फरमायसि इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा, असां तोखे दुनिया वारनि जो इमाम बणाईंदासीं। अकेले इब्राहीम खे, पूरी कुफरिया ताक़तूं हिकिड़े तरफ़, बुतनि जा पुॼारी हिकिड़े तरफ़, हज़रत इब्राहीम अकेलो बीठो ऐं फ़तेह हक़ जी थींदी आहे। तव्हां हक़ सच ते आहियो, भली अकेला बीहो पर फ़तेह तव्हांजी थींदी। कूड़ ते बातिल सां गॾु आहियो, वॾे मजमे में हुजो, बातिल कूड़ करप्ट हिकिड़े झग वांगुरु आहे। पाणीअ में जीअं झग आहे उनजी का हैसियत न आहे, उहा उभरंदी सही पर उन में को मक़ाम ऐं हैसियत न आहे जो बरक़रार रही सघे। हज़रत हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फरमाए सहाबा किराम अर्ज़ कयो, कालू मा हाज़िहिल अज़ाही, अलाह जा पैगम्बर ही क़ुर्बानियूं छा जूं जेके असां कयूं पिया, उज़हा कयूं पिया, तव्हां हुकुम कयो आहे क़ुर्बानी कयो। काल सुन्नतु अबीकुम इब्राहीम, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही असां तव्हांजे पीउ हज़रत इब्राहीम जी सुन्नत आहे। क़ुर्बानी जेका आहे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। ऐं पोइ सहाबा किराम अर्ज़ कयो फमा लना फ़ीहा या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल असांखे हिन में कहिड़ो फ़ाइदो भला, असांजे सुन्नत अदा कयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काल बिकुल्ल शारतिन हसना, क़ुर्बानी वारे जानवर जे हर हिकु वार जे मुक़ाबले में अल्लाह साईं नेकी ॾींदो। केतिरा वार आहिनि जानवर में, मथे जा वार न ॻणे सघंदासीं, जानवर जा वार त अलाए केतिरा आहिनि, पंहिंजे मथे जा वार बि कोन ॻणे सघंदो केॾी बि कोशिशि करे। कालू फस्तौफ़ फस्तूफ़, जंहिंखे उन हुजे, रिढ खे त वार कोन्हनि, भुज आहिनि, उन जो छा थींदो? फरमाए बिकुल इशारत मिन सूफ़ हसना, इन उन जे एवज़ बि, हर हिकु भुज जे एवज़ बि एतिरी नेकी आहे। बकरी कुठाई त बि सवाबु एतिरो अलाह जी राह में ज़िब कई वारनि जो, जे उन आहे त एतिरियूं नेकियूं मिलंदसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी हज़रत बीबी फातिमतु ज़हरा खे फरमायो कूमी अला उज़हियतिक फ़इन अव्वल कतरत मिन दमिहा मग़फ़िरतन लिज़ुनूबिक। चई त ए प्यारी धीउ फातिमा पंहिंजी क़ुर्बानी मथां बीह, ऐं पोइ इहा जॾहिं ज़िबह कजे थी त पोइ हिकिड़े कतरे जे किरण सां तुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी वञनि। एॾी वॾी अजुर आहे। पोइ काल अबू सईदुन, हज़रत अबू सईद रिवायत करे थो त बीबी फातिमा पुछो या रसूलल्लाह अहाज़ा लिआल मुहम्मदिन ख़ासतन अम लिल मुस्लिमीन आमतन, चई हीअ जेका आहे सा ख़ुसूसियत आल मुहम्मद खे आहे या सभिनी मुस्लमान खे आहे? हुज़ूर फरमाया आल मुहम्मद लाइ बि ख़ुसूसियत आहे, आम मुस्लमान लाइ बि आहे। जेको क़ुर्बानी कंदो, क़ुर्बानी करण सां अलाह जी रज़ा ख़ातिर हुजे, ॾेखार ऐं शोहरत ख़ातिर न हुजे त मां रईस वॾेरो मुजेरी जेको आहे क़ुर्बानी पियो करे, इन आहे न, अलाह जी रज़ा मक़सूद हुजे त पोइ इहा सभिनी लाइ ख़ुसूसियत आहे त रत जे कतरे किरण सां अलाह साईं गुनाह माफ़ फरमाए थो छॾे। ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उदहू वरतजुल ख़ैर बिद्दिमा, या अय्युहन्नास, ऐं इंसानो क़ुर्बानी कयो, उन जे रत किरण में बि सवाबु सम्झो त असां जेको हीउ रत वहायूं था इहो अजुर आहे। छो त इन जो रत ज़मीन ते जॾहिं किरे थो अलाह सां इहो महफ़ूज़ करे थो त
क़यामत जे ॾींहुं जॾहिं अमल तुरनि था त अमलनि वारी तराज़ी में नेकियुनि वारे पलड़े में इहो रतु उन माण्हूअ जे अमल में विझियो थो वञे जीअं वज़न थिए उन लाइ नेकियूं वधनि। क़ुर्बानी कयईं, जेको रतु किरियो अलाह साईं रतु महफ़ूज़ कयो जानवर वारो, हिन जे नेकियुनि जे पलड़े में उहो रतु रखियो वियो त जीअं हिन जूं नेकियूं वधनि, हिन जो वज़न वधे। केॾी वॾी फ़ज़ीलत आहे अलाह ताला जे हबीब फरमाई क़ुर्बानी वारे शख़्स लाइ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह चयो पुट क़ुर्बान कर, अलाह जे हुकुम जे ॾाढो देरी न कई, तयारु थी वियो क़ुर्बान करण लाइ। औलाद जी क़ुर्बानी ॾुखी आहे, जानवर जी सवली आहे, औलाद जी ॾुखी आहे। माना हाणे इन मां असांखे सबक़ मिले थो त अलाह जे हुकुम जे आॾो कंहिंखे बि न ॾिसूं, केरु बि हुजे बसि क़ुर्बान थी वञे। जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजे पुट चयो, बाबा हिकिड़ी जंग में तव्हां मुस्लमान जे तरफ़ां हा, ऐं काफ़िरनि जे तरफ़ां हुउसि, तव्हां मुंहिंजे बिल्कुलु निशाने ते हुयो, पर मां पीउ सम्झी छॾे ॾिनो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त अलाह जी ज़ात जो कसम, जेकॾहिं तूं मुंहिंजे निशाने ते हुजे हा त मां पुटु न सम्झां, हुज़ूर जे दीन जो दुश्मन सम्झी उॾारे छॾियां। माना एॾी वॾी क़ुर्बानी, हुज़ूर जे तरबियत याफ़्ता सहाबा जी एॾी क़ुर्बानी त अलाह जे हुकुम जे आॾो पुटु न ॾिसो, पुटु आहे त छॾे ॾिस बसि जीअं वणेसि थी करे। न न, शरीयत ऐं दीन मुक़दम आहे, औलाद खां, घरवारियुनि खां, पूरी दुनिया खां वधीक मथे दीन इस्लाम मुक़दम आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते अलाह साईं इम्तिहान ॾिना, वइज़ इब्तला इब्राहिम रब्बहू, इब्राहिम रब्बू, अलाह साईं हज़रत इब्राहिम खां इम्तिहान वरिता। फ़अतम्महुन, अलाह क़ुर में चए थो सभई इम्तिहान पूरा कयईं, कंहिं बि इम्तिहान में फेल न थियो। अलाह साईं जेके इम्तिहान वरितसि, इम्तिहान बि ॾुखिया, चोटीअ जा इम्तिहान। अकेलो माण्हू पूरे सिस्टम सां मुक़ाबले में बीठो आहे, हटे बि नथो, फिरे बि नथो। असांजो कंहिंखे चऊं अड़े मौली साहिबु तूं छा चवंदे, रड़ियूं कंदे कंदे थी वेंदे, सिस्टम न मटिबो, उनजे नतीजे जा त मुकलफ़ असां आहियूं कोन। हेॾां अकेलो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, इब्राहिम जो पीउ आज़र निमरूद जे बाद हुकूमत में बादशाह निमरूद वटि वज़ीर हो, मालदार माण्हू हो, उनजो पुटु इब्राहिम चयो बा तोखे मज़हबी पेशवा जो वज़ीर करे छॾियूं, मज़हबी उमूर जी मिनिस्ट्री तोखे ॾेई था छॾियूं, माल दौलत पैसा जेके खपनि ई ॾियूं ई था। इहो जेको अलाह जी सरबुलंदी जो कलमे तौहीद जो ऐलान कयो अथई, इन तां फिर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन सभिनी शयुनि खे ठुकराए छॾियो। पैसनि जी लालच में बि न आयो, विज़ारत जी लालच में न आयो। असां वटि कंहिंखे 50,000 जे करे कूड़ो क़ुर खणी ईंदो आहे, मुंहिंजा पैसा अथसि, 50,000 50 लख त परे, 5,000 जे करे क़ुर खयो ईंदो, बा कसम खणां थो मुंहिंजा पैसा, अवा कसम खणे पैसा खण ऐं खयो था वञनि। पैसे जी असां वटि इहा बुख आहे। अवा तोखे हीअ थी मिनिस्ट्री मिले, हाणे जे आहे हिकिड़े ख़्याल जो तो ख़्याल ई मटाए वेंदो, क़ौम मटाई, ख़्याल मटाई, ज़ात मटाई, वॾे माण्हू सां जुड़ियो, बसि पुॼियसि इस्लाम बि छॾे वञे। अब मिनिस्ट्री थी मिले, अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि, वज़ाहत करण जी ज़रूरत कोन्हे, अवां सभु सियाणा ऐं पढ़ियल लिखियल आहियो, दुनिया सां कनेक्ट आहियो, ईअं न त को नवां माण्हू आहियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन घर जी दौलत, बादशाहत वारे घर में, मिनिस्ट्री वारे घर में पीउ वज़ीर, हिन खे हर शइ जी ऑफर मिले, पैसनि जी ऑफर, इहे सभु शयूं ठुकराए कलमे तौहीद जो ऐलान कई, बाबा अलाह अकेलो आहे, बसि तव्हां जिन बुतनि खां हिन सिस्टम खां बेज़ार आहियां, अकेले माण्हू। तॾहिं अलाह साईं हज़रत इब्राहिम खे चयो त इन इब्राहिम कान इब्राहिम उम्मतन, हज़रत इब्राहिम पूरी जमात हुयो, अकेलो, उन अकेले खे अलाह साईं अॻुवाण ऐं लीडर कयो, जेको तौहीद जो कलमो बुलंद करे, अलाह वहदहू ला शरीक जी हिकिड़ाई बयान करे, पूरो सिस्टम शिरक ऐं कुफर सां भरियो पियो हुजे, उन ऐलान जी बग़ावत करे, पोइ अलाह ताला उन जी मदद उन शख़्स सां ईंदी। इन्हनि सभिनी शयुनि खे ठुकराए छॾियईं, मथे अची बीठो। अलाह साईं जे इन इम्तिहान जे आॾो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाबु थी वियो। तॾहिं बि रब साईं फरमाए इब्तला इब्राहिम रब्बहू फअतम्महुन, अलाह साईं इब्राहिम खे आज़मायो। घर जी माल मिल्कियत इहे सभु, शाही ख़ानदान वारी रिहाइश सभु छॾणा पवंदई, फ़क़ीरी लिबास में हलणो पवंदी, बंगला गाॾियूं इहे सभु शुआरियूं छॾणियूं पवंदई, झूपड़ियुनि ऐं दरपदरी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी, कि सभु क़बूल आहिनि, अलाह तुंहिंजी ज़ात वहदहू ला शरीक आहे, इन खां न फिरबो। इन शिरक ऐं बुतनि खां ऐं बेज़ारी जो ऐलान कयां थो, ऐं हक़ जी दावत तां पोइ ते न हटियो। असां वारो हाल पैसनि ते विकामी वियो, मिनिस्ट्री ते विकामी वियो, अबा मां मुस्लिम न आहियां, मां हीअं आहियां, अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्याल कम्यूनिस्ट नौजवान जेके आहिनि से दरिया थी वञनि, ख़ुदा जी ख़ुदाई जो इनकार करे थी वञनि,
थोरो इल्म जे साइंस में जो मिलियुनि, कंप्यूटर जो मिलियुनि, चवनि सभु शइ असांजी आहे, दिमाग़ हुननि जो हिते छॾायो पियो वञे। हाणे इन पहिरें इम्तिहान में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पोइ हिते न हटियो। ॿियो इम्तिहान ख़ौफ़, ख़तरो, हाणे जान खे ख़तरो थी, हाणे मारे छॾींदई, तूं जज ऐं जर्नल जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, हाणे न बचंदे पुट। असांजा माण्हू हर वक़्तु तोखे वाच कनि पिया, तूं असांजे इन सिस्टम में आहीं, केॾी महिल न केॾी महिल उॾामी वेंदे, मरी वेंदे, तोखे क़ैद मिलंदी, फांसी मिलंदी, सज़ाऊं मिलंदई, चीभाटे छॾींदासीं, अज़ियतनाक मौत ॾींदासीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन में बि पोइ हिते न हटियो, चई जेको बि थिए। हुननि ऐलान कयो, दीनी मज़हबी मामिलो थी पियो, चई असांजे ख़ुदानि जो, बुतनि खे ख़ुदा पिया सम्झनि न, हे असांजे मूर्तियुनि ख़ुदानि जो दुश्मन थी बीठो आहे, इन्हनि जी गिलादो करे हाणे गॾिजो सभई इन मुल्क जा वासी ऐं ग़रीब गुरबो, हर हिकु ईमान जो मसइलो आहे, काठियूं गॾु कयो, वॾे आड़ा में बाहि बचाइजे, हज़रत इब्राहिम खे साड़िजे। उहे सभई गॾिजी पिया, ख़ुदि पीउ बि उन सिस्टम में उन्हनि सां गॾिजी पियो, अकेलो इब्राहिम जेको पोइ हिते न हटियो। वइज़िब्तला इब्राहीम रब्बुहु फअतम्महुन, वइज़िब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन। अलाह चए थो मां इहो ॿियो आज़माइश जॾहिं ॾींदीमांसि, मौत ताईं ख़ौफ़ अज़ियत ताईं जी, त बि पोइ हिते न हटियो। थ्रेड अची वियुसि, लेटर मिली वियुसि, बाबा सिक्योरिटी इदारनि खां तूं ॿाहिरि न निकिर, तूं वेंदे त खॼी वेंदे, पर इहे सभु शयूं छॾे ॾिनई त अलाह वहदहु ला शरीक जे हुकुम जे आॾो कंहिं शइ जी परवाह न आहे। जेसि ताईं जान आहे, जान रहंदी, वई त बि घोरी जान जतन तां। हज़रत इब्राहिम जे इन क़ुर्बानी खां, इन इम्तिहान खां सबक़ सिखूं त असां कलमे हक़ खां फिरूं ई न। मां कीअं सच चवां, भाउ कावड़जी पवंदो, माइट कावड़जी पवंदा, ॻोठ वारा कावड़जी पवंदा, कॉलोनी मां जेको आहे सो नाराज़गी थी पवंदी। इन्हनि सभिनी खे छॾे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कलमे तौहीद बुलंद कयो। इन ख़ौफ़ मौत जो बि न छॾियईं, मौत जे ख़ौफ़ जे करे न हटियो, ऐं इन क़ैद ऐं बंद ऐं फांसी जे सज़ाउनि जे करे पोइ हिते न हटियो। इन इम्तिहान खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाबु थी वियो। टियों इम्तिहान, ॿियो इम्तिहान त इहो थियुसि, टियों इम्तिहान तरके वतन, जला वतन, बाबा हाणे मुल्क छॾ, हाणे तोखे हिते रहण न ॾींदासीं, छो त हिननि खे टिॼो त अकेलो इब्राहिम, अॼु हिकिड़ो आहे सुभाणे ॿ थींदा, परीं टे थींदा, आस्ते आस्ते हली इन सिस्टम ख़िलाफ़ बग़ावत थींदी, असां वारी हुकूमत वेंदी हली। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन लाइ बि पोइ हिते न हटियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इन इम्तिहान में बि पोइ हिते न हटियो। जॾहिं हुनखे लॾाइण लाइ चयऊं, चई मुल्क छॾिबो, तव्हां वारे ग़ुलामी में न रहबो, अलाह जे दीन जी सरबुलंदी लाइ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मको छॾे मदीने पहुता। असांजे कॾहिं इन पंहिंजे घर खे छॾणु, जिते ज़िंदगी गुज़ारी, नंढे हूंदे खां वॾो थियो, ॾाढो ॾुखियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मको छॾीनि पिया त बि चवनि पिया मक्का तोखे छॾींदे दिलि नथी चए, जिते जनम भूमि गुज़री, जिते ज़िंदगी जा ॾींहं गुज़रिया, कई साल गुज़रिया, उन इलाइक़े खे, उन मारूड़नि खे, उन घटियुनि ऐं घरनि खे छॾणु तमामु ॾुखियो आहे। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह जे तौहीद लाइ, अलाह जे दीन जी सरबुलंदी लाइ पोइ हिते न हटिया, इन शइ खे पोइ जेको आहे क़बूल कयो। हाणे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त पोइ हिते थिए ई कोन थो। पोइ हाणे चयूं हर रिकू साड़ियोसि, वंसुरू आलिहतकुम, पंहिंजे ख़ुदा जी मदद कयो, न त बाग़ी अची उभरियो आहे, हाणे हाल तमामु करे छॾींदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते हितां हाणे हींअर थी तौहीद जी ख़बर पए त अलाह खे केतिरो थो मञे। असां वटि त हाल ई अहिड़ो आहे, लतीफ़ो ॿुधाईंदा आहिनि, हिकिड़ो हमराह छेलो ज़िब करे तलवार रत सां भरे अची पहुतो मस्जिद, चई बा जेको मुस्लमान आहे हुनखे मारींदुसि। पोइ ॿियो जो ॾिठऊं, चई भाई मौली साहिबु आहे, चई मां त केबिल जी तार चेक करणु आहियां, मूंखे त ख़बर ई कान्हे का, रत सां भरियल जो तलवार ॾिठई त उहो उते ई फिरी वियो। सो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हाणे साईं साड़ियोसि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ ज़मीन आसमान हर हिकु शइ रोए पई, पत्थर हर हिकु शइ खे अलाह जी तारीफ़ कंदा। अलाह जी क़ुरान में फरमाए थो व इम मिन शैइन युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहु, हर हिकु शइ अलाह जी तस्बीह बयानु करे थी। जीत जणिया पखी भितर सां बि तव्हां वटि कयो, पेशाब करे वटि कयो त हुनखे पहिरीं 3 दफ़ा धक हणो छॾियोसि, अलाह जो ज़िक्र छॾ। इहो भितर बि अलाह जो हमद सना करे थो, असां नथा कयूं, असां नाशुक्र आहियूं। हाणे हर हिकु रोए पियो त भेण अलाह जो पैगम्बर बरगुज़ीदा बानो वत्तख़ज़ अल्लाहु इब्राहिम ख़लीला, अलाह इब्राहिम खे पंहिंजो दोस्त कयो। अलाह जो दोस्त अॼु सड़ण लाइ तयारु थी वियो। हिननि पहिरीं त प्रोग्राम ठाहियो बाहि में उछलींदासीं पाण, पर बाहि एॾो
बबड़ मची वियो जो उनजे वेझो त को अची न पियो सघे। मिंजनी हिकिड़ी डंडा ॿेड़ी लोही ठाहियूं, चई त इनखे छिके ईअं उछलबो जीअं अॻिते वञी हलियो वञे। हाणे इन लाइ तयारु थी वियो, हर हिकु प्यारो आहिनि। केरु वञे? जिब्राइल अमीन खे अलाह चयो तूं जे बचाइणु चाहींसि भली वञ। जिब्राइल आयो। जिब्राइल अमीन जी ताक़त जो अंदाज़ो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे हिकिड़ी आङुर सां 6 लख माण्हू ज़मीन तां पटे मथे खणी उबतो करे फिटो कई। जॾहिं लूत अलैहिस्सलाम जी क़ौम अलाह जे हुक्म जी नाफ़रमानी कई त उन्हनि सां इहा हालत थी। हाणे एॾो वॾो ताक़तवर परनि वारो जिब्राइल अची पहुतो। हज़रत इब्राहिम खे चई आउं तुंहिंजी मदद लाइ आयो आहियां। हज़रत इब्राहिम चयोसि त तूं पाणे आयो आहीं, अलाह मोकिलियो अथई। चई मां पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहियां। अमा अंत फला, अरबी में जुमिलो आहे, चई पोइ तुंहिंजी मदद न खपे। चई भला पोइ अलाह खां मदद वठि। अहिड़े हाल में चई इल्मुहु बिहाली व हस्बुहु अन सुआली, चई मुंहिंजे हाल जी ख़बर उनखे आहे, हाणे सुवाल करण जी ज़रूरत ई कोन्हे को। जे अलाह राज़ी आहे त इब्राहिम सड़ी वञे त मूंखे उन रब जी रज़ा ते राज़ी आहे। मुंहिंजो यार राज़ी आहे, क़ुर्बानी लाइ त तयारु आहियां। एॾी वॾी क़ुर्बानी ॾिसे पियो, बाह मचे पियो, बबड़ तयारु थी वियो आहे, सभई ॻोठ वारा इलाइक़े वारा गॾिजी मारण लाइ तयारु थी विया आहिनि, बाह में उछड़ण लाइ तयारु थी विया आहिनि। इब्राहिम कंहिंखां सुवाल न कयो, जान जी ख़तरो साम्हूं ॾिठई त बि न हटियो। किन पखियुनि पंहिंजे चुंबुनि में पाणी विझी उते उछलियो पिए त जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी बाह ख़तमु थिए। उनजे पाणी जे कतरे सां बाह न ख़तमु न थी, पर उहे पखी हिलाल थी विया। किन वरी फूक पे ॾिनी त बाह वधे, किरड़ी सांड्री इन्हनि बाह न वधी, पर इहे लानती थी आहे। हदीस में आहे जॾहिं किरड़ी ऐं सांड्रे खे ॾिसो तव्हां मारे छॾियो, पर ईज़ाए मारणो कोन्हे, हिकु धक में मारणो आहे। ईज़ाए मारणु इहो मूज़ी जानवर खे, नांग विछूं खे बि ईअं तड़पाए मारणो आहे इस्लाम में। त जिन अलाह जे पैगम्बर सां हमदर्दी कई उहे पाक जानवर थी विया, हलाल थी विया। जिन जेको आहे सो मुखालफ़त कई हराम बणिजी विया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जो उछलियऊं त पोइ हाणे अलाह ॾिठो त एॾी वॾी तकलीफ़ खां पोइ बि कंहिं ॾे न आयो। अलाह जी बाह खे हुकुम कयो, काल या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, ए बाह मुंहिंजे इब्राहिम ते थधी थी, पर एॾी बि थधी न थी ॼाण जो वरी थधि घणी थी वञे, सलामन सलामती वारी हुजे। हाणे उहो निमरूद जो नार, निमरूद जी बाह गुले गुलज़ार थी वई, बाह जन्नत गुलज़ार थी वई। हाणे इहा मदद अलाह जी, तकलीफ़ुनि खां पोइ मदद यकीनी ईंदी, पर हक़ वारो माण्हू पोइ हिते न हटंदो। हुज़ूर खे तकलीफ़ूं ॾिनऊं, अलाह जे ॿियनि पैगम्बरनि खे तकलीफ़ूं ॾिनऊं, पर इन्हनि सभिनी तकलीफ़ुनि मां पोइ हिते न हटिया, हक़ जी ॻाल्हि ते क़ाइमु रहिया। ईअं न त तलवार खणी तिरविरो कजे, हू न भॼे त पाण भॼी वञे। उहो हिकिड़े हंधि हमराह अचे चोर गिरिया, पोइ हमराह उथियो त सही, पिस्टल में पियो ॾके। उहा चोर जी महिरबानी जो पिस्टल ॾिसी भॼी वियो, जे बीहे त पिस्टल बि खसेसि, मुछा भणेसि, चोरी बि करे। छो त हाणे खयो बीठो आहे जो ॾके थो, इहो वाहींदो किथां, इहो फायर किथां कंदो। टियों इम्तिहान जॾहिं कुराड़प जी ज़िंदगीअ में हो, इस्माइल ॼाओसि पुटु। हाणे कुराड़प में पुटु सहारो थींदो आहे। असां तव्हां सभिनी जा ॿार, हाणे सामान बि तव्हां वठी अचो, ही शइ बि तव्हां कयो, ATM बि तव्हांजे हथ में, गाॾी बि तव्हांजे हथ में, दवा धर्मल इस्पताल मिट माइट तव्हां संभालियो। कुराड़प में ईअं ई थींदो आहे, औलाद जो सहारो। हाणे कुराड़प में ॼाओसि पुटु, अलाह जो हाणे इहो छॾिया बरपट मैदान ते। केॾी वॾी ॻाल्हि आहे, औलाद छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। माण्हू पाण तकलीफ़ करे, महिनत करे, मज़दूरी करे, ड्यूटी करे, सॼो ॾींहुं कमाए त बचड़ा ॾुखिया न थियनि। ॿार AC ते सुता पिया आहिनि, पीउ वते थो ड्यूटीअ ते, सॼो ॾींहुं धंधे सां लॻो पियो आहे, त मूंखे तकलीफ़ अचे, मुंहिंजे बचे खे तकलीफ़ न अचे। उन बचे खे अलाह चयोसि हाणे हिनखे छॾिया बरपट मैदान ते। इहा केॾी वॾी कुर्बानी आहे। पर उते बि अलाह साईं फरमायो, इज़ तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन, मां इब्राहिम खे जो छॾिया हो छॾियायो, परवाह ई न आहे। हज़रत इब्राहिम पंहिंजे पुटु हज़रत इस्माइल खे ऐं घरवारी हज़रत बीबी हाजरा खे उते रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रिन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुकीमुस सलात। अलाह साईं हिन मके जी बरपट ज़मीन ते न का हिते पोख थिए न पाणी, पत्थर ई पत्थर तुंहिंजे आसरे ते छॾे थो वञे। रब्बना लियुकीमुस सलात, निमाज़ क़ाइमु कंदा, बैतुल्लाह जी तामीर थी। हाणे उहो मको जेको इब्तिदा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां थियो, हिते छॾियो हलियो आयो। न त पंहिंजे ॿार खे झंग में तव्हां छॾे अचो, कोन छॾे अचिबो। इहे इन्हनि सभिनी इम्तिहान में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कामयाबु थी वियो। इहे इम्तिहान हज़रत इब्राहिम जी कामयाबी जा, इहे अलाह साईं असां लाइ बि कुझु न कुझु त मिसाल बणिजऊं।
वत्तखज़ अल्लाहु इब्राहीम खलीला, अल्लाह से इब्राहिम खे दोस्त कयो। दोस्त खे हाणे जॾहिं इस्माईल अलैहिस्सलाम थोरो वॾो थियो, चई हाणे क़ुर्बान करीस कुहींसि। केॾी वॾी क़ुर्बानी आहे। अल्लाह से हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वरी पंहिंजे पुट खे थो चए, या अबत इन्नी अरा फिल मनामी अन अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा, पुट मां ख़्वाब में ॾिसां पियो त तोखे कुहां पियो, ज़िबह पियो कयां, तुंहिंजो छा आहे ख़्यालु? अलाह जो हुकुम थी पियो आहे। पीउ एॾे मक़ाम जो आहे, पुट बि एॾी तरबियत याफ़्ता हो। या अबत इफ़अल मा तुमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन, बाबा जेको रब हुकुम कयो थी कर, मां सब्र कंदो रहंदुसि, मां दाह न कंदुसि, तूं कुहीं पियो। शैतान छा कयो? हज़रत बीबी हाजरा खे चयईं पुट खे तयारु कयो वञे थो, कुहण थो वञेसि, चई हल भेणा कुहण थो वञे। कॾहिं पुट बि पीउ पुट खे कुठो आहे, बार बार चईंसि, चई अलाह जो हुकुम अथसि, अलाह जो हुकुम आहे त पोइ क़बूल आहे। पोइ माउ जहिड़ी पीउ खां वधीक मुहबत वरी माउ जी आहे। पीउ जे पादरनि खां बचाईंदड़ बि माउ। छोकिरो ग़लती करे अचे, पिणसि डंडे में हथु विधो त बचाईंदसि, माउ चयो त भॼंदो माउ जे झोलीअ में, बचाईंदसि या ॿियो केरु न बचाईंदसि। पीउ जे पादरनि खां, छो त माउ जी दिलि नरम बि आहे। जॾहिं हज़रत इब्राहिम जे घरवारी खे शैतान ॾसियो त अलाह जो हुकुम अथसि, चए पोइ मूंखे एतिराज़ी कोन्हे, ॾिनो बि न या क़बूल बि हुनजी राह में पए। वरी हज़रत इस्माईल जे अची लॻो, पिणे वञे थो कुहण, पोइ हिते वञ, चई अलाह जो हुकुम आहे, राज़ी आहे। हज़रत इब्राहिम खे चई पुट थो कोई बणा, दुनिया में कंहिं कुठो आहे पुट जो तूं एॾी वॾी ग़लती पियो करीं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते बि ॾाढो कईं। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 7 पथरियूं खणी शैतान खे हयूं, जंहिं जॻह ते हईं हाणे हाजी हर दफ़े उहे पथरियूं शैतान खे हणनि पिया। इहा हज़रत इब्राहिम जी सुन्नत आहे, शैतान खे पथरियूं हणनि। त भेणा शैतान तंग अची कयो अथई, अॼु ताईं पथरियूं लॻनिसि पियूं। केॾी वॾी क़ुर्बानी आहे। ऐं जेकॾहिं हिते पुट क़ुर्बान थी वञे हा त असांजो छा असरु हुजे। अलाह साईं असां तां आज़माइश हटाई, न त हज़रत इब्राहिम त तयारु हो बचड़े खे ज़िबह करण लाइ। इन वक़्तु बि अलाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन इम्तिहान में इज़िब्तला इब्राहिम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना, अलाह चए थो मां इब्राहिम खां इम्तिहान वरिता, ॾुखे खां ॾुखिया इम्तिहान वरिता, पर इब्राहिम सभिनी इम्तिहान में कामयाब थियो। ख़लील माना अलाह जो दोस्त, ख़लीलुल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम लक़ब आहे ख़लीलुल्लाह। वत्तख़ज़ अल्लाहु इब्राहिम ख़लीला, अलाह इब्राहिम खे दोस्त ईअं त न कयो आहे। दोस्त इम्तिहान थी वठे, दोस्ती आज़माइश थी घुरे। इन आज़माइश में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पूरो थी पियो। औलाद जी क़ुर्बानी, असां बि पंहिंजे बचड़े लाइ क़ुर्बानियूं कयूं पिया, पंहिंजनि औलादनि लाइ उन्हनि जी ख़िदमतूं कयूं पिया, पर उन्हनि जी तरबियत जो तवजो ई कोन्हे को। ऐं अॼु बि औलाद करण जो हुकुम, क़ुर्बान करण जो हुकुम आहे, पर तरीक़ेकार जंहिंजा अबा दीन इस्लाम जी तइलीम, निमाज़ लाइ, जिहाद लाइ तयारु रखूं। असां पंहिंजे बचड़नि खे सैयदना उमर फारूक, सैयदना अबू बकर, सैयदना उस्मान गनी, सैयदना अली मुर्तज़ा, सैयदना शुहदाए करबला हसन, सैयदना हुसैन जी ज़िंदगी पढ़ायूं, उन्हनि जी सीरत सेखारियूं, इमामुल अंबिया जी सीरत सेखारियूं। मुश्किल मग़रबी तालीम, यूरोप कल्चर वारो इल्मु जेको नाजाइज़ कोन्हे को, असरी तालीम। ज़हन इहो ठहियो जेकॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ियो, मदरसे पढ़ियो, मौलवी थियो 10 साल, हाणे इहो छा कंदो, बुख मरंदो, दुनिया ख़राब थी वेंदी। इन दुनिया जी ख़बर ई कान्हे केसि ताईं ज़िंदगी रहंदी। इहा यूनिवर्सिटी वारी डिग्री पूरी करे हयात बि हूंदो अलाए न हूंदो, लिखी त कोन आहियूं त इहो यूनिवर्सिटी पढ़ी पूरो कंदो, पोइ कुराड़ो थींदो, पोइ मरंदो। पढ़ंदे बि गुज़ारे था वञनि, त भई मौत बि मरी थी वञे। दुनियावी ज़िंदगी, दुनियावी तवजो। आम वॾा माण्हू त ठहिया, पर असां जेके विचोले तबिके जा माण्हू आहियूं, मिडिल क्लास वारा, उन्हनि जो बि ज़हन इहो न आहे त बचड़नि खे का तरबियत ॾिजे, रियासत मदीना जो इल्मु ॾिजे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सेखारिजे, शुहदाए करबला जे क़ुर्बानी जा दर्स ॾिजनि। अॻे अमड़ियूं इहे सेखारींदियूं, इहे किसा ॿुधाईंदियूं। किसा कहाणी में हज़रत हसन जो किसो, इमाम हुसैन जो किसो, हज़रत अबू बकर जी क़ुर्बानी, सहाबनि सगरनि जूं, उम्महातुल मोमिनीन जा वाक़िया ॿुधाईंदियूं, त ॿारनि जे ज़हन में उहे शयूं फीड थींदियूं। हाणे उहे आहिनि ई कोन। हाणे ॼमण सां ई छोरे खे मोबाइल हथ में ॾेई था छॾनि त भली लॻो पियो हुजे, ॼमंदे ई मोबाइल ते ऐं इन्हनि ते पियो हूंदो त पोइ इहा ई शइ सिखंदो न, जेका हितां सिखंदो। जीअं हिकिड़ो हमरा हो न, सो चश्मो न पियो लभेसि माणस कुराड़ी खां, वरी जोणस चयोसि माणे खे चश्मो ॻोल्हे ॾे, फिरी जो ठीकु, चए मां हिते त पियो आहे, अंधी तो न लधो। हाणे उहा नंढड़ी छोकिरी ॾिसे पई त बाबे अम्मा खे, ॾाॾी अम्मा खे जो अंधी। वरी कुझु टाइम गुज़रियो, पिणस जो बि चश्मो न पियो लभे, चश्मे ते अॼुकल्ह सभु अची विया आहियूं असां सभु। पोइ साॻे ई हीउ बि पियो ॻोल्हे माई खां चश्मो किथे आहे, त नंढड़ी पंहिंजी धीउ खणी, बा अंधो ई जा नथो लभई, हीउ त पियो आहे। चइबो आहे कंहिं सेखारी, चए कल्ह जो ॾाॾी खे पियो चई तव्हां सिखियुमि, ईअं ई चइबो आहे वॾे खे, चश्मो न लभे त चइबो आहे अंधो ई आहे नथो लभई।
हिन पंहिंजी अम्मा खे चयो त अंधी नथो लभई, हुनजी नंढड़ी न्याणी जेका 6-7 साल जी उहा सम्झी वई त हाणे जे वॾे खां चश्मो न लभे, उनखे ॻोल्हे ॾिजे त उनखे चइजे अंधो ई नथो लभई। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। जेका असां पंहिंजे माउ पीउ सां कुराड़नि सां जहिड़े तरीक़े सां पेश ईंदासीं, असां सां बि अहिड़ो ई औलाद पेश ईंदो। अञा वधीक असां अञा वॾड़नि जी इज़त न कई, माउ पीउ जी भाउ वॾे जी इज़त न कई, असां वारो कमु अञा वधंदो। मर्ज़ बरता कया जूं जूं दवा की, जीअं थधि तीअं वधि, कमु पोइ ते न आहे, अञा अॻिते आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे औलाद खे इहा सेखारियूं दोस्तो, ऐं असां पंहिंजे बचड़नि जी तरबियत शुरू खां कयूं। न साईं हींअर खाइनि पीअनि ठठ कनि पोइ अॻिते हली सुधरंदा, अॻिते किथां सुधरंदा? सुधरण वारो वक़्तु हींअर आहे, हींअर तो छॾे ॾिनसि, आज़ादु थी वियो। हाणे जॾहिं तुंहिंजे कंट्रोल मां निकिरी वियो, अचे घुमे फिरे पाणे पियो, हाणे जीअं वणेसि तीअं करे, हाणे किथां सुधरंदो? शुरू खां वठी जॾहिं तव्हां पंहिंजी तरबियत ॾियोसि, पाण सां गॾु घुमायोसि, पंहिंजी संगत साथ उथणी वेहणी, उनखे ख़बर त पए। हाणे जॾहिं सिखियो ई कोन, नंढे हूंदे पीउ जे प्यार खां महरूम रहियो, माउ जी तरबियत खां महरूम रहियो, पीउ पंहिंजे कम धंधेदारनि सां, माउ पंहिंजी धंधेदारीअ सां, हीउ सॼो ॾींहुं मोबाइल जे हथ में, पोइ हाणे इहो ई सिखंदो न, ॿियो छा सिखंदो? पोइ चइजे त हाणे इहो बच्चो जेको आहे सो अॻिते हली सुल्तान सलाहुद्दीन अयूबी थींदो, इहो बच्चो हली करे ऐं जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुटु इस्माइल वांगुरु थींदो, इहो बच्चो हली करे धरती ऐं मुल्क ऐं मिलत ऐं दीन जी रखवाली कंदो। मुश्किल। हिन महिल औलाद जी तरबियत में असां वटि एॾो फुक़दान आहे जो असांजा बचड़ा हींअर दुनिया तालीम खां दुनियावी तालीम खां पुछो न, तड़ लाइण जा फ़र्ज़ केतिरा आहिनि ख़बर ई न पवंदी। कलमो पुछो बहिराड़ी में, ला इलाहा इल्लल्लाह पाक रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बि नथो अचे। उहो पाक रसूलुल्लाह जो मतिलबु को ॿुधो हूंदो, उहो बि दुरुस्त आहे, पर कलमो इहो न आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, न कलमो अचे, न निमाज़ जी ख़बर, न तड़ लाइण जी ख़बर, का बि शइ ख़बर न आहे। इहो इन हाल खां पोइ चइजे त हाणे हीअ अॻिते हली मुल्क ऐं मिलत ऐं धरती लाइ सम्झंदो। ॿार हींअर माउ पीउ खे ज़लील पिया कनि, रुसवा पिया कनि, इन्हनि खे माउ पीउ जी अहमियत सेखारींदो केरु? उहा त क़ुर हदीस में सिखियल आहे। हाणे क़ुर हदीस जी तालीम लाइ तयारी कोन कयोसीं, अबा दीन ऐं धरती लाइ जिहाद जज़्बो सेखारियोसीं कोन, त पोइ हाणे इहो कीअं थींदो? इहे बचड़ा आहिनि जिन अबू जहल जो सिर कलम कयो, मुहव्वज़ ऐं माज़ 8-10 सालनि जा ॿ भाइर। अबू जहल जेको काफ़रनि जो कमांडर हो, पहलवान हो, उनखे ॿई ॿार शींहं वांगुरु, जीअं बाज़ जेको आहे शींहं हमलो कंदो आहे, हुनजे हिकिड़े घोड़े खे तलवार हई, ॿिए पाण खे तलवार हयसि। मरण जो को ख़ौफ़ न आहे, मरण खां नथो लड़ायां, छो त दुश्मन सिपाही मुजाहिदनि जूं पंहिंजे जेको आहे सो कमांडरनि जूं सिफ़ूं पियो सिधूं करे, इन एॾे वॾे सुपर कमांडर खे, सिपाही सालार खे नंढड़नि ॿारनि किराए विधो। चई अफ़सोस आहे, मां हेॾो वॾो लीडर आहियां, पहलवान आहियां, ॿारनि जे हथां पियो मरां। हज़रत अब्दुर्रहमान साहबी खां पुछियो त अबू जहल कहिड़ो आहे? मदीने वारे मीर जो दुश्मन। चई हिकिड़े ॿार पुछियो, मां ॿुधायोमांसि उहा। वरी ॿिए कन में पुछियो, ईअं भॻा, इहे ॿार हा न, इन्हनि खे इहा तरबियत मिलियल ई न। ऐं हाणे का बि तरबियत कान्हे, असांजो छा वञे? अबा मुल्क पाकिस्तान में, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन में क़ुर सुन्नत जी बग़ावत थिए पई, परवाह ई कान्हे का। क़ुर जे ख़िलाफ़ कानून पिया थियनि, जंहिंमां मुलनि जो कमु आहे, मस्जिदूं पियूं ड्रहनि, मुलनि जो कमु आहे, सभु कमु हुननि जो आहे। तारिक रोड मदीना मस्जिद कराची में ड्रथी पई, कंहिं बचायूं? मौलवी अची बीठा, अचे इन्हनि जो कमु आहे। वाणिया बि अची बीठा मौलवियुनि सां गॾु, अलाह जो घर आहे तव्हांजो, मुक़दस घर, असां तव्हां सां गॾु आहियूं। असांजी जूई बि न पई चुरे। इन जाइ ते, इन ई कराचीअ में इन्हनि जा जेको आहे सरकारी क्वार्टरनि ते, सरकारी जायुनि ते, पब्लिक पैलेस ते फ़ौजियुनि जा जेको आहे ठहियल आहिनि, इहो पेट्रोल पंप ठहियल आहिनि, इन्हनि जूं ठहियल आहिनि, उहे नथियूं डरनि। मस्जिद जेकॾहिं कंहिं कॉलोनी जे आई, पब्लिक पार्क ते आई, त उहा ड्राए बि। सखर में 19 मस्जिदूं ड्राइण जो हाई कोर्ट सखर हुकुम ॾिनो। पोइ उन में रुगो कोन्हे त बा देवबंदी जूं मस्जिदूं, देवबंदी, बेरेलवी, शिया, अहलदी, सभिनी जूं मस्जिदूं, उन्हनि 19 मस्जिदुनि ते बि रुगो जमियत उलमा इस्लाम अल्लामा राशिद महमूद अची बीहे, चई बा इन जो कमु आहे, असांजो कमु ई कोन्हे को। अबा 18 साल खां घटि तव्हां निकाह नथा करे सघो, 18 साल खां अॻे कलमो नथा पढ़ी सघो, वाह जो कानून पिया पास थियनि क़ुर सुन्नत जे ख़िलाफ़। हाणे जे चओ त मौलवी तूं छो थो चवीं, असांजो कमु ई कोन्हे। जेकॾहिं असां सभु उथी पऊं त इहे जज ऐं जनरल वधिया कंहिंजा असां खां? ईमान जे मुक़ाबले में त कुझु बि कोन्हे कोन। असांजी तरबियत ई कान्हे का। असां जानवरनि वांगुरु खाइण पीअणु सिखिया आहियूं, पंहिंजो पेट भरणु सिखिया आहियूं। न त साहब किराम थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अंबिया जेका तरबियत सिखी, त क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ को बि कानून पास न थींदो। अमेरिका जी ग़ुलामी में त तयारु आहियूं, अमेरिका जो त ठाह थियण लाइ तयारु आहे त न विढ़े, फ़लस्तीन जो फ़िक्र कोन्हे को। डॉक्टर आफ़िया सिद्दीकी जेकॾहिं क़ैद आहे अमेरिका में,
इन ई अमेरिका जा वञी खंडारा चटीन पिया असांजा हुकुमरान। उन खां इहो मुतालबो नथी थी सघे त असांजी जेका आहे बेडोही एतिरा साल उमिरि जा गुज़री विया आहिनि, अमेरिका जी कैद में आहे, उन सां कहिड़ा ज़ुल्म थियनि पिया। अलाह जे घर में आऊं ॿुधाइण जेतिरी सप नथो रखां, इंसानी अकुल इन शइ जी इजाज़त नथो ॾिए। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल